खां अब्दुल्ला शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। ख़ैबर लग खेबराणी ॿेले में सरहदी वारनि जो कब्ज़ो, ॿेले तां कब्ज़ा ख़त्म न थिया, गरीब मालवंदनि खे परेशान करण रोज़ जो मामूल बणियल। ज़मीनुनि में जे कब्ज़े खोरनि हाजी शेर जा हारी हाजी शेर समूह ऐं चीफ जज साहब इहो इतलाह कयो कोर्ट त ही सरकारी ज़मीनुनि हटाया वञनि। असांजो घस वेंदो माल ॿेले में चारण लाइ छोकिरा नंढा वेंदा आहिनि, मासूम उन्हनि धक हणी कुटे असांजे मालनि खे कुहाड़ियूं हणी असांखे वेहण लाइ तयारु थी विया आहिनि। ग़रीब माण्हू असांजो अर्ज़ु आहे त असांजो इंसाफ़ थियो वञे। महिरबानी। सही असांजो माल रहियो ॿेले में ऐं असांजे माल खे जेको चीफ जस्टिस कोर्ट ते नोटिस आहे त कोर्ट जे जेको ॿेला ख़ाली कया वञनि ऐं ते बावजूद बि ॿेला ख़ाली हिननि कब्ज़ा खोर जेके माण्हुनि खे कब्ज़ा करे वेठा आहिनि, असांजे माल खे घसनि था न था मटणु छॾीनि। अॼु जेको आहे सो 72 ज़मीनदार जेके हाजी शेर समेत हारनि असांजे ढॻियुनि खे कुहाड़ियूं ईंदियूं आहिनि। असां वटि पाकिस्तान में जेको कानून कोन्हे, पाकिस्तान में कानून कोन्हे, जेको ढगी जा माल जेको आहे उनखे माउ करे माण्हू सम्झियो वेंदो आहे। इंडिया में जेको आहे ढगी जी पूॼा कई वेंदी आहे ऐं जेके गैर मुस्लिम आहिनि उहे ढगी जी पूॼा कया था वञनि। असांजे पाकिस्तान में जेको आहे सो निज़ाम ई कोन्हे को, माल जो कोई क़दुरु कोन्हे को। असांजे बेज़बानी बैठनि खे कुहाड़ियूं हयूं वयूं आहिनि, उन्हनि खे ज़ख़्मी कयो वियो आहे। असांजो माल जेको ॿेले में थो लहे उनखे ॿेले में लहण नथा छॾीनि। बासर माण्हू जेके कब्ज़ा करे वेठा आहिनि, ॿेले खां तयारनि जी कमज़ोरियूं आहिनि, जेके ॿेले खां तयार बासर माण्हुनि खे कब्ज़ा ॾेई वेठा आहिनि, उन्हनि खे पैसा वठी उन्हनि खे अञा ताईं कब्ज़ा ॾेई वेठा आहिनि। चीफ जस्टिस साहब लिखियो आहे त ॿेला ख़ाली कयो वञनि, ॿेला पोखिया वञनि, वण पोखिया वञनि। हू छा कनि, वणनि जे बावजूदि वरी माल आबादियूं कयूं थियूं वञनि। आबादियूं कनि के ग़रीब असांजे माल खे किथां मटणु कोन था ॾियनि। ग़रीबनि असांखे सफ़ा उन्हनि मजबूर करे छॾियो आहे, असांखे सफ़ा उन्हनि एतिरे तंग कयो आहे असीं पंहिंजे पाण खे मारण लाइ तयारु थी विया आहियूं। असीं छा कयूं, बेवस आहियूं, असांखे ॿुधण वारो कोन्हे। असां गुज़ारिश था करियूं चीफ जस्टिस साहब खे ऐं असां आर्मी चीफ खे गुज़ारिश था करियूं त हिन ज़ालिमनि खां असांखे कब्ज़ा ख़ाली कराए, असांखे ॿेला बहाल कराए ॾींदा। असांजे जेका मालनि जो गुज़र थी वञे, असांजे बचनि जो गुज़र सफ़र वञे, माल ते आहे असां सफ़ा बेरोज़गार थी विया आहियूं जेके ॿेलनि जे न हुअण जे करे। ऐं अॼु वॾो ज़ुल्म असांजे माल खां कयो वियो आहे। माल खे बेगुनाह कुहाड़ियूं हयूं वयूं आहिनि, जेके बासर माण्हू आहिनि ॿेलनि ते कब्ज़ा करे वेठा आहिनि, छॾीनि ई कोन था, कब्ज़ा ई नथा ख़ाली करणु छॾींदे असांखे खणी ॿेले वण पोखे ॾींदे असांखे ॿेले खां तयारु आहे त असीं मालनि जो त गुज़र करे सघूं। सही पोइ तव्हां अॼु कोई तव्हांजो वाक़ियो पेश आयो आहे त हदे थाणे ते तव्हां कंप्लेन कई आहे, उते छा रिस्पॉन्स मिलियो? हदे थाणे ते असांजे दोस्त विया आहिनि, हदे थाणे वारा चवंदा त असां हलूं सरज़मीन ॾिसी, उन खां पोइ जेको असीं हिन ते एक्शन खणंदासीं, उन खां पोइ असीं रिपोर्ट वठंदासीं। हद वारनि जो असीं माल ॾिसंदासीं, माल ॾिसण खां पोइ असीं रिपोर्ट वठंदासीं। पुलिस जो चवणु आहे त तव्हां पाण ते कब्ज़ो करे ते रखियो, अॻे वण तव्हां छा चवंदो? असां हाणे त असीं वण पिया पोखियूं न, असीं वण पोखे, असां वण पोखिया न, असीं वण जी हिफ़ाज़त पिया करियूं। असीं त वणनि जी हिफ़ाज़त करियूं, जेके असां वण पोखियल आहिनि, ॿिज छटिया उन्हनि जी हिफ़ाज़त ज़मीनदार कंदा आहियूं, माल कढी वञनि त असीं उन्हनि खे ॿिजनि खे जेको भेले असीं पंहिंजी ॿनियूं आबाद करियूं। आला इख़्तियार खां तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो? असां त आला इख़्तियारनि जा मुतालबा था करियूं त असांखे ॿेला पोखाए ॾींदा, असांखे ॿेला पोखाए ॾींदा, जे न त असांजो दाइरो जेको हंगामो असीं कंदासीं त असीं बुख हड़तालूं कंदासीं, असीं मजबूर थी रोडनि ते निकिरींदासीं, बेज़बाना बैठक निकिरा कंदासीं। पुलिस को तावन कोन्हे? पुलिस जो तावन आहे पर अञा ताईं कोन करे, हुननि जेको चयो सरज़मीन अची हुन खां पोइ असीं तावन कंदासीं। तफ़सील मूजिब ख़ैबर लग खेबराणी ॿेले में सरहदी वारनि जे तरफ़ां ॿेले जी सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ो मालूंद गरीब माण्हू परेशान। उन मौक़े ते ॻोठ जे नगर बचो जे रवासिन अलहवराय बचो, लोंग बचो, आशिक बचो, यूसुफ बचो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त खेबराणी ॿेले में कब्ज़ा ख़त्म न थिया आहिनि। असीं ग़रीब मालूंद माण्हू आहियूं ऐं असांजो गुज़र सफ़र चौपाए माल ते आहे। असां ग़रीब पंहिंजे चौपायो माल ढगियूं ॿकरियूं मेहूं चारण सरकारी ॿेले में चारण वञी रहिया हुआसीं त तर जे बासर ज़मीनदारनि हाजी शेर समूह जा हारी दोदो माछी ऐं माशूक माछी जेके ॿेले जे सरकारी ज़मीन आबाद कनि था, उन्हनि अॼु असांखे ढगियुनि खे कुहाड़ियुनि हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। असीं ग़रीबनि सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असां आला अदालत ऐं आर्मी चीफ खे अपील था करियूं त ढगियुनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿेले तां कब्ज़ा ख़त्म कराया वञनि ऐं ॿेला बचायो कमेटी खेबराणी ॿेले जी चेयरमैन हाजी बशीर अहमद ख़ैबर चयो त अञा ताईं ॿेले खाते जे ऑफिसरनि तरफ़ां का बि अहम कार्रवाई न कई वई आहे, सिर्फ़ु खानापूरी में मसरूफ़ आहिनि। ऐं आला अदालत खे अपील थो करियां त ॿेले खाते जे ऑफिसरनि खे पाबंद कयो वञे त ॿेले तां फ़ौरी कब्ज़ा ख़त्म कराया वञनि।